जी बिल्कुल असां हिन वक़्तु मौजूद आहियूं हैदराबाद कासमाबाद में, जिते डायरेक्टर स्पोर्ट्स सिंधी यूनिवर्सिटी मैडम मुख्तियार भट्टी असां सां गॾु मौजूदु आहे। जेका हींअर तव्हां सूरत हाल ॾिसो पिया सिंध में, जेके कोरोना वायरस जे हवाले सां 15 ॾींहं लॉकडाउन लॻो पियो आहे, जेके डेली वेजिस ते कमाईंदड़ माण्हू आहिनि उन्हनि लाइ राशन जी ज़रूरत इंतिजाम करे वई आहे। इन राशन जे हवाले सां इन मैडम मुख्तियार भट्टी असांखे आगाह कयो आहे। मतिलबु मिसाल तौर असांखे घुरायो अथई त आउं उन ग़रीबनि ताईं राशन पुॼाइण थो चाहियां, छा असांजी मैसेज इन आवाम ताईं पुॼी वञे त मतिलबु आवाम ताईं इन तरीक़े सां पुॼे त मिसाल तौर जीअं गवर्नमेंट जो ऐलान थी चुको आहे त असां माण्हुनि ताईं राशन पुॼाईंदासीं, अञा बि गवर्नमेंट जो राशन कंहिंजे बि घर ताईं अञा कोन पहुतो आहे। इन हवाले सां आवाम जेको पंहिंजे खीसे मां पंहिंजे पघार मां पैसा कढी करे इन ग़रीब आवाम खे राशन ॾियनि था, इन हवाले सां असां अॼु मैडम मुख्तियार भट्टी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन जो छा चवणु आहे। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मज़र जीअं त मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधाए चुकी आहियां त तव्हांजे पार्टनर जो बि तव्हां सां गॾु हूंदो आहे हिते, त तव्हांजो सोच जे प्लेटफॉर्म ते माशाल्लाह सां अॼुकल्ह काफ़ी ॻाल्हियूं हलनि थियूं, जंहिंमें तव्हां अवेयरनेस जा प्रोग्राम स्पोर्ट जा ऐं ॿिया यूनिवर्सिटी जे असांजे मुख़्तलिफ़ मौज़ूआत जे मसइलनि ते तव्हां असांखे आगाही ॾींदा रहंदा आहियो फेसबुक जे थ्रू, इन जे थ्रू। त पहिरीं त तव्हांखे जस ॾींदसि ऐं हिन तव्हांजे कम खे अलाह साईं अञा अॻिते वधाए ऐं तव्हांखे हिन जो सिलो मिले। अॼु तव्हां मूं वटि आया आहियो पंहिंजो करोना वायरस जो जेको अॼुकल्ह सिलसिलो हली रहियो आहे उन सिलसिले में, त ग़रीबनि सां जेके अॼुकल्ह मसइला हली रहिया आहिनि, त तव्हां मूंखे चयो त मैडम तव्हां को अहिड़ो हुजे त तव्हां मूंखे ॿुधायो। त मूं अॼु मदर साहब खे चयो त ठीकु आहे तव्हां अचो। हूअं त अलाह खे इहो पसंदि न आहे की तव्हां जेके ग़रीबनि खे का मदद कयो था या उन्हनि खे कुझु ॾियो था त तव्हां शो ऑफ कयो। त असल में हमेशह असां रमज़ान जे महीने में थोरी घणी पंहिंजी हैसियत और मुंहिंजी सिस्टर बि आहे शहज़ादी, उहा बि ऐं मां बि मिली करे असां ज़कात वग़ैरह ॾींदा रहंदा आहियूं। पर छो जो हींअर हालात इलाही ख़राबु आहिनि, माण्हुनि वटि खाइण जे लाइ कुझु न आहे, ग़रीबनि जो हालात अहिड़ियूं हालतियूं आहिनि जो तव्हां पाण ॾिसो त रोअण थो अची वञे। त हिन दफ़ा जेको असां इन मौज़ू खे थोरो वधीक जेको शयुनि खे जेको असां पंहिंजो ॿिन्हिनि भेण कंट्रीब्यूशन करे ऐं इनखे वधीक जेको आहे असां सामान घुरायो, राशन जेको तव्हां अॼु ॾिठो हिते असां वटि, ऐं इहो मां विरिहाईंदसि। ऐं असल में राशन विरिहाइण सां सभिनी मूंखे सलाह ॾिनी त तव्हां पैसा ॾियो। पैसा त मां ॾींदी आहियां, पर छा आहे दुकानियूं वक़्ती तौरु बंदि थियनि थियूं ऐं माण्हुनि वटि वरी एतिरो किरायो बि न आहे जो राशन जे लाइ तव्हां घरां निकिरी वसि पहुचनि। त ज़ाहिर राशन वठण जे लाइ वञनि त घटि में घटि एटलीस्ट 300 रुपया त वटि ऑटोमोट जो भाड़ो हुजे न वीचारनि वटि। त मूं इन खे बहितर सम्झो त मां राशन जेको आहे उहो डिस्ट्रीब्यूट कयां ऐं उन्हनि खे ॾियां। नो डाउट त असांजो इहो राशन उन्हनि माण्हुनि जे लाइ कोई एतिरो पूरो महीनो या साल कोन हलंदो, ही जस्ट 2-3 ॾींहं वॾी फैमिली में आहे छा ही वीचारा खाईंदा। पर जीअं चवंदा आहिनि त थोरो थोरो करे दरिया भरिजे थो, ऐं अहिड़े नमूने सां घटि में घटि एटलीस्ट अॼु मां ॾिना पए सुभाणे को ॿियो ॾींदो, परी को टियों ॾींदो, परी उन खां अलावा के ॿिया माण्हू ज़ाहिर ॾिसंदा, तव्हांजे तवसुस सां ॾिसंदा, फेसबुक ते ॾिसंदा, टीवी ते ॾिसंदा, त ज़ाहिर आहे मुंहिंजी मदद कनि। ऐं मां ही जेको आहे हींअर हिन साल खां वठी पंहिंजी माउ जे नाले सां जन्नतुल मुख्तियार ऑर्गेनाइज़ेशन हिकिड़ी लॉन्च कयां पई, ऐं त दुआ कजो त मां इन काविश में अॻिते वधां, इन कम खे अॻिते कामयाबी सां बि सर अंजाम ॾियां। ऐं मां मोखर माण्हुनि खे बि चवंदसि त मुंहिंजी इन में मदद कनि ऐं उन्हनि माण्हुनि खे जेके इहे शयूं असां पहुचाए सघूं। यकीन ॼाणो त सोच जा जेके प्लेटफॉर्म जा मज़र साहब ऐं ॿिया माण्हू आहियो, त असां जॾहिं सिस्टर्स ॿाहिरि राशन वठण जे लाइ निकिरंदा आहियूं त तव्हां यकीन कयो त असांजी गाॾी खे चारो तरफ़ माण्हू ईअं मिड़ी वेंदा आहिनि की किथे असांखे पाण न लुटे वञनि। हालत इहा लॻी पई आहे। ऐं हीअ राशन जेको आहे मां हमेशह सहरिश नगर में ज़कात ॾींदी आहियां, असांजो हिकिड़ो ॻोठु आहे उते ॾींदी आहियां। उते उहे माण्हू रहंदा आहिनि जेके 92-88 में लुथड़ियल माण्हू हुआ, जेके हालात ख़राबु थिया हुआ, उहे पंहिंजा वॾा वॾा बंगला ऐं घर छॾे शिफ्ट थिया। उन्हनि में किथे किन जा माण्हू मरी विया, किन जूं दुकानियूं लुटिजी वियूं, किन जा घर बर्बादु थी विया। उहे माण्हू उते सहरिश नगर में रहियल आहिनि। तव्हां कॾहिं मूंसां गॾु हलो ऐं उते तव्हां विज़िट कयो
तव्हां यकीन न कंदो त जेके जेके माण्हू जा वॾा वॾा बंगला हुआ अॼु उहे कखाणे घरनि में वेठा आहिनि थिया ऐं उन में भट्टी बि घणी ख़ानदान जा आहिनि, सूमरा बि आहिनि, चांडिया बि आहिनि, जेके भट्टी ॻोठ मां ऐं फिलेली पासे खां लॾे करे इन पासे सैरिश नगर वारे पासे अची रहिया आहिनि। असल में छा आहे जो हींअर जेको कोरोना वायरस जो सिलसिलो हली रहियो आहे, माण्हू परेशान आहिनि, तकलीफ़ुनि में आहिनि, ॾुखनि में आहिनि ऐं मां हिन सां गॾु गॾु राशन सां गॾु मुंहिंजी थोरी घणी काविश आहे, अलाह सां हिन काविश खे क़बूल करे ऐं असांखे अॻिते बि हिमत ऐं तौफ़ीक़ ॾिए ऐं त इहे कम अॻिते करे सघां, वधाए सघां। त मां हिन सां गॾु कुझु कपिड़ा बि लटा बि माण्हुनि खे ॾींदमि। ज़ाहिर मथां रमज़ान बि अचण वारो आहे ऐं ईद बि अचण वारी आहे ऐं कुझु कैश प्राइज़िस बि जीअं मां तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजी सिस्टर आहे शहज़ादी जेका, उहा बि कंट्रीब्यूशन कंदी आहे ऐं उहा कैश बि ॾींदी आहे। सो इहो हिकिड़ी नंढड़ी सी असांजी नंढड़ी काविश आहे सोच जे प्लेटफॉर्म ते। मां हिन खां वधि मां वधि ऐं तव्हांखे चवंदसि हिन खे वधायो। अच्छा, ॿियो त सेकेंड इहा आहे, जीअं हाणे असां टीवी ते बि ॾिसंदा रहंदा आहियूं ऐं हाणे मां फेसबुक ते बि ॾिठो त हिकु मैसेज आयो हो त हैदराबाद जे कमिश्नर AC डिप्टी कमिश्नर खे पैसा ऐं कुझु राशन जे लाइ उन्हनि खे पंहिंजे वज़ीर आला जेको आहे उनखे नॉमिनेट कयो आहे। हाणे मूंखे तव्हां इहो ॿुधायो, जिथे असांजी पहुच कोन्हे, असां मुख़्तियारकार ताईं नथा पहुची सघूं, असां हुननि खां सामान नथा वठी सघूं, त ग़रीब तबिको उते कीअं पहुचंदो? उन्हनि खे कीअं ख़बर पवंदी त ग़रीब किथे थो रहे? त उन्हनि खे बि जेको आहे पंहिंजो मुख़्तियारकाराने AC ऐं DC जेके बि आहिनि, मां उन्हनि खे बि रिक्वेस्ट कंदसि त ख़ुदारा घटि मां घटि एटलीस्ट तव्हां उन्हनि माण्हुनि ते भला पंहिंजी रसोई तव्हां पाण ख़ुदि रसोई पहुचायो त जेके माण्हू ऑलरेडी पहिरीं ग़रीबनि खे, मिसकिननि खे जेको कुझु ॾींदा रहंदा हुआ, त तव्हां एटलीस्ट उन्हनि माण्हुनि ताईं तव्हां पहुचो, छो जो हू तव्हांजे दर ताईं नथा पहुची सघनि। फस्ट ऑफ ऑल त तव्हांजा माण्हू अंदरि चढ़ी कोन था ॾियनि शनाख़्ती कार्ड, टेलीफोन नंबर, तारीफ़, तव्हांजो डेज़िनेशन। त तव्हां मूंखे इहो ॿुधायो, हू ग़रीब माण्हू तव्हां वटि कीअं पहुचंदो? हिकु 5 किलो अटे जी खंडु, किलो खंडु, 2 किलो चांवरनि जे सिलसिले में कीअं पहुचंदो? ऐं अगरि पहुचे बि थो त जॾहिं हू हुते पहुचे थो त तव्हांजो राशन ख़तमु थी थो थिए, हू ख़ाली हथे घर अचनि था। पोइ मसइलो छा थो थिए? छो वज़ीर आला त अनाउंस कया त मां हेॾा किरोड़ ॾिना आहिनि। नो डाउट तव्हां ॾिना हूंदा, ज़ाहिर असांजे गवर्नमेंट ऑफ सिंध जेको काफ़ी सपोर्ट करे पई। हाणे कल्ह बि मां पढ़ियो त जे ॼामशोरो जे DC कमिश्नर जे विच में झगड़ो थी पिया इन साम्हूं। हाणे मां पढ़ी आहियां त हैदराबाद जे AC कमिश्नर ऐं हैदराबाद जे जेको आहे जेको MPI MNM UC 84 जो, त उन में पाण में ई मुंहुं मारी थी पई आहे त तव्हां जेको असांखे सपोर्ट नथा कयो, असांजे माण्हुनि खे नथा ॾियो। त तव्हां अंदाज़ो कयो, जॾहिं हुन AC ऐं DC पाण में ऐं जेके UC जा माण्हू पाण में नथा सेट थियनि त असां त कीअं पहुचंदा? असां त नथा पहुचनि त ग़रीबनि ते कीअं पहुचंदा? सो इहे बहरहाल मुंहिंजियूं ॻाल्हियूं हुयूं जेको मां सोच जे प्लेटफॉर्म ते तव्हांखे पहुचाइण पई चाहियां। त ॿियो त तव्हां मूंखे मक़सदु आहे जेको आहे ऐं तव्हांखे रिक्वेस्ट कंदसि हिन मैसेज खे घणो मां घणो तव्हां अॻिते वधायो ऐं मुंहिंजी बि मदद कनि त ऐं अॻिते जेके असां सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि, जेके ग़रीब आहिनि, जिन खे असीं सुञाणे सघूं था, उन तव्हां सां मिली करे असां उन्हनि तां पहुचूं। ऐं हीउ हिकिड़ो 5-10 किलनि जा अटा या छा, इहे असां हिननि जा पेट नथा भरे सघूं, लेकिन घटि मां घटि हफ़्ते या 15 ॾींहं हुननि जो पेट पाले सघूं था, एतिरो असां करे सघूं था। त जी तव्हां ॾिठो त असां मैडम मुख़्तियार सां ॻाल्हि ॿोल कयोसीं। हुन पंहिंजे अम्मा जे नाले जन्नतुल मुख़्तियार जे टेस्टमेंट जे नाले सां हिकिड़ी ऑर्गेनाइज़र क़ाइमु कई आहे। उन हवाले सां हीउ राशन पहिरियां बि इलाही घरनि ताईं पुॼाए चुका आहिनि। उन खां अलावा 50 थैलियूं हिननि तयारु करे ग़रीबनि ताईं पहुचाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। उन खां अलावा मैडम जे सिस्टर इहे बि असांखे मैसेज ॾिनो त असां उन्हनि खे कैश बि पुॼाए रहिया आहियूं ऐं इनशाला असांजो मदद थींदो असां ज़रूरु ॾींदासीं। रमज़ान जे महीने ताईं उन्हनि खे राशन पुॼाईंदासीं। हुननि जो ख़ासि पैगाम इहो ई हुयो त हैदराबाद जे DC ऐं असिस्टेंट कमिश्नर
कमिश्नर सां असांजो मतिलबु इहो ई असांजो पैगाम आहे त उन्हनि खे महिरबानी करे इहा ई असांजी कोशिशि आहे हुन ग़रीबनि ताईं राशन पुॼायो वञे जंहिंसां जेके असां बि DCA ऑफिस ताईं कोन था पुॼी सघूं त हू ग़रीब माण्हू ऑफिस ताईं कीअं था पुॼी सघनि महिरबानी करे उन्हनि खे घरनि ताईं वञी उन्हनि खे राशन महदूद करे पुॼाए सघनि कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली सोच TV हैदराबाद।